मीरपुर ख़ास मां ख़बर आहे नदन जिते गुलशन हैदर में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में पुलिस एहलकार क़त्ल थी वियो आहे। हथियारबंदनि गोलियूं खणी पुलिस एहलकार ख़ालिद मरी खे क़त्ल करे फ़रार थी विया आहिनि। मक़तूल एहलकार जो मर्द ज़रूरी कार्रवाई जे लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿिनि मोटरसाइकिलनि ते सवार 5 हथियारबंदनि ख़ालिद मरी खे घर वटि फायरिंग करे क़त्ल करे फ़रार थी विया आहिनि। इन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त क़त्ल जो कारण मालूम नाहे थी सघियो, जांच कई पई वञे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं मीरपुर ख़ास मां धरती टीवी जे रिपोर्टर फज़ल शर खां। फज़ल, ई गुलशन हैदर में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में पुलिस एहलकार क़त्ल थी वियो आहे, इन जा वधीक तफ़सील ॾिजो। जी, जॾहिं त जेको टाउन थाणे जी हद आहे, हैदर टाउन में जेको पुलिस एहलकार आहे जंहिंजी ड्यूटी जेका आहे उहा अदालत में आहे ऐं उतां जेको कोर्ट जे गेट ते ड्यूटी अथसि ऐं उहो उतां पंहिंजी ड्यूटी ॾेई ऐं जेको गुलशन हैदर में फेस 1 में जेको घर पहुतो त जेको आहे पुठियां जेको नामालूम जेको हथियारबंद आहे उनजो जेको पीछो कयूं ऐं जेको घर जे गेट ते अची हुनखे जेको फायरिंग करे पिणु ख़ालिद मरी पुलिस एहलकार आहे उनखे क़त्ल करे छॾियूं। उन बाद जॾहिं त उते जेको आहे वाक़िया ते हंधि पुलिस पहुती ऐं पुलिस जेको आहे लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ सिविल हॉस्पिटल मीरपुर ख़ास मोकिलियो ऐं ॿिए तरफ़ जॾहिं त उते जे ॻोठाणनि ऐं इलाइक़े वासियुनि पिणु इहो ॿुधायो आहे त हिननि जो जेको ज़मीनी तकरार जेको काफ़ी टाइम खां जेको बिरादरी सां ज़मीनी तकरार हलंदड़ हो, जंहिं सबबु जेको अॼु इहे हथियारबंद आया जिन जेको अची खेसि क़त्ल कयो। पर ॿिए तरफ़ इहो पुलिस पिणु इहो बि ॿुधायो आहे त जेको आहे सो जल्द जेको जवाबदार गिरफ़्तार कंदासीं, पर जवाबदार उतां उन टाइम सरज़मीन तां जेको फ़रार थी विया। पुलिस जे जेके अटल आहिनि उनजे ॻोठ ते जेको रेड कयो वियो आहे, जेके जवाबदार आहिनि ॼाणल जवाबदार आहिनि बिरादरी जा जवाबदार हुआ जिन जेको हिनखे क़त्ल कयो ऐं क़त्ल करण खां पोइ जेको संदसि पर्सनल पिस्टल हो उहो बि खणी फ़रार थी विया आहिनि ऐं उते जे ॾिठ जेको आहिनि शाहिद आहिनि माण्हुनि जेको हुन इलाइक़े जे माण्हुनि उन्हनि खे ॾिठो आहे जवाबदारनि खे त उहो जेको गोलियूं हणी विया आहिनि ऐं हुनजे ज़मीन जो तकरार हलंदो हो ऐं उहो काफ़ी जेको आहे SSP मीरपुर ख़ास खे बि अहिड़ी पूर्ण दरख़्वास्त ॾिनी हुई त जेको आहे सो मुंहिंजे ज़मीन ते हलंदड़ तकरार आहे ऐं जवाबदार मूंखे जेको आहे क़त्ल कंदा या मुंहिंजे ज़मीन जो जेको कब्ज़ो आहे उहो मूंखे छॾाए ॾिनो वञे। जी ठीकु आहे फज़ल सर, तफ़सील खां आगाह करण जे लाइ वॾी महिरबानी।